الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. अॼोको दर्स जेको आहे जो काफ़ी दोस्तनि असांखां घुरियो त क़यामत जूं निशानियूं जेके आहिनि असांखे वाज़ह करे ॿुधा छो जो के किथां किथां ॻाल्हियूं ॿुधनि बि था त हू था चवनि तफ़सील असांखे सॼी खपे इन शइ जी, ऐं शुरू खां वठी छा छा थींदो छा थियो आहे। सो पहिरियां अलाह जे नाले सां बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। अशरात अस्साअ, क़यामत जूं अलामतूं उन्हनि मां नंढियूं बि आहिनि ऐं वॾियूं बि आहिनि। अशरात अस्साअ सुग़रा वल कुबरा, जेके वॾियूं आहिनि त उन में उहे जेके आहिनि 10 आहिनि, उहे अञा कोन आयूं आहिनि ऐं अलाह करे असांखे न अचनि ॾिसण में। अॻे दुनिया मां असीं वञूं हलिया त उहो बहितरु हूंदो, छो जो वॾियूं ॾुखियूं शयूं आहिनि तमामु। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढियूं हदीस में, ख़ुतबनि में, जुमनि में, नसीहतुनि में सहाबिन खे इन शइ जो ॿुधाईंदो हो। ऐं नंढियूं जेके आहिनि उहे नंढियूं घणियूं आहिनि, तक़रीबन उलमा जमा कयूं आहिनि त के 150 ताईं पहुचायो नंढियूं अलामतूं जेके क़यामत जूं आहिनि। ऐं जेके घणियूं जेके उलमा जेके इजमा कयो आहे त 131 अलामतूं नंढियूं आहिनि। इंशा अल्लाह असीं कोशिशि कयूं था त अॻ में वॾनि में शुरू कयूं, छो जो नंढियूं घणियूं थी चुकियूं आहिनि, गुज़री चुकियूं आहिनि घणियूं, उन्हनि मां थोरियूं के बचियूं आहिनि वञी 10-15 ईअं। सो उन्हनि में बि इंशा अल्लाह असीं दर्स कंदासीं। अॼु शुरू कयूं था त अलामात अस्साअ अल कुबरा, अलामात अस्साअ अल कुबरा। सो इहे जेके वॾियूं अलामतूं आहिनि उहे थोरियूं आहिनि, 10 आहिनि। इंशा अल्लाह 10 ॾींहंनि जे अंदरि जा थोरो वधीक थी वेंदियूं, छो जो के अलामतुनि जो तमामु घणो ज़िक्र आयो नबी करीम जे तरफ़ां, उहे थी सघे त उन में घणो ॻाल्हाईंदासीं। कंहिं में एतिरियूं नथियूं मिलनि आयतूं जा क़ुर जो हदीसूं, त असीं क़ुर सुन्नत मां ॿुधाईंदासीं जेको आहे वाक़ियो। अलाह साईं असांखे तव्हांखे सम्झ ॾिए। पहिरियों इंशा अल्लाह शुरू कयूं था अल मसीह दज्जाल, छो जो वॾनि अलामतुनि मां, छो जो नबी करीम जे हदीसुनि जे मां साबित थिए थो त मसीह दज्जाल उहो इंशा इहो यानी शुरू थींदो अलामतुनि मां। पहिरियां असां तारीफ़ कयूं पिया छाजी त दज्जाल छा आहे। उहो इंसाननि मां आहे, लेकिन अलाह से हुननि खे वॾी हिकिड़ी ताक़त ॾेई छॾी आहे, छो जो यानी मोजिज़ा ॾेई छॾिया आहिनि। जा ईअं सम्झो त फितने जे लाइ अलाह से माण्हू उनखे मोकिलींदो त ॾिसे त जेके सही ईमानदार हूंदा त उहे बचंदा। ऐं इन में असीं तव्हांखे पहिरियां बि ॿुधायूं था त बचण वारा सिर्फ़ु ईमान वारा न हूंदा जंहिंखे इल्मु शरई हूंदो, छो जो ईमान न वधंदो जे इल्मु शरई न हूंदो। इहो यकीन करे छॾियो इंसान जो, जे इल्मु शरई बुनियाद बिल्डिंग जो हेठि न हूंदो त मथे हवा में न बीह सघंदी। सो इंसानु कोशिशि करे त इल्मु सिखे, थोरो या घणो। ॾिसो हर शइ जे लाइ इंसानु चाहे थो डॉक्टर थियां त पढ़णो थो पए, इंजीनियर थियां त पढ़णो थो पए। छो भला जेके जन्नत खपे ऐं आख़िरत हलणो बि आहे, पक बि आहे, त उन जे लाइ तयारी टुप कान्हे। सो इंसानु इल्मु शरई जेको आहे जेतिरो बि कोशिशि करे त कुझु न कुझु हुजेसि। सो इन मां जेको इंसान जो चाहींदो त ईमान वधे ऐं दज्जाल मां बचां, त उहो इल्मु शरई पढ़ंदो त पोइ त ख़बर पवंदसि त दज्जाल छा आहे, या कहिड़ियूं करामतूं या कहिड़ियूं अलामतूं आणींदो। छो जो दज्जाल हिकिड़ो वॾो फितनो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मुंहिंजी उम्मत में वॾे में वॾी फितने जेको आहे दज्जाल आहे। छो जो अहिड़ा मोजिज़ा, अहिड़ा करामतूं जेके हींअर माण्हू हींअर ई ख़ुदि मञनि बि था कूड़नि दज्जालनि खे। ऐं दज्जाल हींअर बि खोड़ दज्जाल आहिनि, नंढा वॾा हे हो, पर वॾो दज्जाल जेको अञा कोन आयो आहे, उन जी इंशा अल्लाह ही सीरत असीं शुरू कई आहे। ऐं उहो फितनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे में वॾो चयो त दज्जाल जो फितनो हूंदो। ऐं अल्लाह ताला हुनखे छो इहे मोजिज़ा ॾेई छॾिया आहिनि। सो किताबनि में हदीसुनि में अचे थो त इम्तिहान ईमान नास वक़द हज़रना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके अल्लाह ताला उन्हनि खे कुदरतूं ॾेई छॾियूं आहिनि छाजे लाइ, इम्तिहान इंसाननि जे लाइ। त छो जो जंहिंखे इल्मु शरई हूंदो बची वेंदो, बाक़ी जेके जाहिल हूंदा उहे किरी पवंदा इन शइ में, छो जो हू उन्हनि खे इल्मु शरई टुप न हूंदो। जंहिं शइ जी ख़बर हूंदी इंसान खे त उहो उन खां बची वेंदो, जंहिंजी ख़बर ई न हूंदी त उहो कीअं बचंदो। तंहिंजे करे असांजो सहाबी नबी करीम जो सहाबी असांजो न माफ़ु कजो, नबी करीम जो सहाबी हुदैफ़ा बिन यमान छा चवंदो हो। नबी करीम सहाबी अची पुछंदा भलनि अमलनि मां, सुठनि अमलनि मां छा कयूं कहिड़ो न कयूं, ऐं हुदैफ़ा बिन यमान छा कंदो हो
अचे अचे नबी करीम खां पुछंदो सभु यानी बुरायूं आख़िर ज़माने में फितना छा थींदा हुआ वकान हुदैफ़ बिन यमान यसअलु अन अशर जेके बि शर आहे जेके बि शइ नुक़सानु आहे जेके शइ में मुसीबतूं आहिनि उन जी पुछा कंदो हुओ इहो सही बुख़ारी में बि हादीस आहे इन में इन जे करे पुछंदो हो त माण्हुनि खे सम्झाए छो जो पाण लिखण वारो हो लिखंदो हो त माण्हू बचनि नबी करीम खां इहे हादीसूं उन घणियूं लिखियूं आहिनि इन जे करे छो जो नबी करीम ॾाढो दज्जाल खां सहाबियुनि खे सम्झाईंदो हो त बचो छो जो इन वटि एॾा शुबहात आहिनि एतिरियूं फितनो आहिनि जो ठीकु ठाक माण्हू मुस्लमान जेको नेक निमाज़ी बि हूंदो न उहो बि किरी पवंदो ऐं उन जे पोयां लॻी पवंदो ऐं उहो शिरक में पइजी वेंदो पोइ उनखे उहो गुमराह करे छॾींदो पहिरियां इनखे छो मसीह दज्जाल शरीयत में हिन जो नालो मसीह दज्जाल छो जो उलमा चवनि था त हिकिड़ी जेके खाॿी अखि अथसि न उहो जीअं काणो जीअं चओ असां सिंधी में चऊं काणो आहे खाॿी अखि खां ऐं कंहिं कंहिं रिवायतुनि में अचे थो त उहो आहे ई कान ऐं मथां जेके भिरूं थींदा आहिनि उहा बि भिरूं बि कोन अथसि रिवायत में आहे त भिरूं बि उनखे कोन आहिनि हिकिड़े अखि जे मथां ऐं नबी करीम उन काफ़ी हादीसुनि में ॿुधायूं इहे शयूं त उहो काणो अथव ऐं अलाह तव्हांजो काणो कोन्हे इहो नबी करीम हदीस में ॿुधायो आहे त तव्हां पक इहा निशानी यादि करे छॾियो छो जो दज्जाल जीअं हदीसुनि में अचे थो त पहिरियां चवंदो मां इंसान सालिह आहियां मां इंसान सालिह यानी नेक बंदो आहियां अलाह जो वली आहियां पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हू उनखे एॾो मञींदो छो जो मौजज़ा करे ॾेखारींदो पोइ उन खां पोइ हू चवंदो मां नबी आहियां इन में ॾिसणु नबी सही बुख़ारी में हदीस बाबुल फितन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन दज्जाल अअवर व इन रब्बकुम लैस बिअअवर नबी करीम फरमाए थो त दज्जाल जेको आहे काणो अथव ऐं अलाह तव्हांजो अलाह मालिक जल वाला काणो न आहे उहा छाजे लाइ असांखे नबी करीम ॿुधायो छो जो माण्हू इहे ऐब इंसाननि जी हींअर फितरत आहे केर बि इंसान भलो आहे न थोरो त सभु को उन जा ऐब विसारे छॾींदो ऐं उन जूं भलायूं वधाए ॿुधाईंदो माण्हुनि खे तंहिंजे करे हुनखे ॾिसी हुनजो सम्झी पोइ हुन जा ऐब लिकाए छॾींदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे उन खां ॿुधाए थो त इहो काणो अथव ऐं संभालजो ऐं होशियारी कजो हाणे हदीसूं ॿुधायो न जेके नबी करीम जे हदीसूं इन जे बारे में तमामु घणियूं आयूं आहिनि पर असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था पहिरियां हदीस हुदैफ़ा بن أسيد الغفار رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال إن الساعة لا تقوم حتى تكون 10 آيات الدخان والدجال والدابة وطلوع الشمس من مغربها وطلوع الشمس يا حديث صحيح مسلم 100 بحديث أبو هريرة أن النبي صلى الله عليه وسلم قال 3 إذا خرجنا لا ينفعني إيمانها لم تكن آمنت أو كسبت في إيمانها خيرا طلوع الشمس من مغربها والدجال والدابة الأرض इहो बि सही मुस्लिम आहे पहिरीं हदीस माना ॿुधायो त नबी करीम चए थो त क़यामत न थींदी जेसिताईं 10 अलामतूं वॾियूं ज़ाहिर थींदियूं 10 अलामतूं उन्हनि मां आहे अदुखान ॿियो नंबर दज्जाल पोइ अदाब पोइ वरी सिजु निकिरंदो ओभर पासे इहा हदीस हिकिड़ी आहे ॿी हदीस अबू हुरैरा चए थो त 3 अलामतूं नबी करीम चए थो जे निकितियूं त पोइ इंसान जो ईमान जेतिरो आहे एतिरो ई बचंदो वधाए न सघंदो उन्हनि मां उहो कहिड़ो इहो ॿुधाए थो चए थो तुलू अशम्स मिन मग़रिबिहा व दज्जाल व दाब्बतुल अर्द दज्जाल ऐं दाब्बा हिकिड़ो जानवर निकिरंदो हिन मके में पाक में ऐं उहो निकिरंदो सफ़ा मरवा जे जबल ते ऐं उहो घोड़े जहिड़ी शकिल हूंदी मुंडी माण्हू जी हूंदसि उनखे लठ हूंदी सुलेमान अलैहिस्सलाम जी इहे अलामतूं घणियूं अचनि थियूं ईअं तंहिंजे करे उलमा सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते इख़्तिलाफ़ु कनि था त 10 जेके आहिनि शुरू कहिड़ी सां थींदा कंहिं चयो त सिजु जेको ओभर पासे निकिरंदो उहो पर ॿियनि चयो त न जेके नबी करीम चए थो त हिन महदी ईंदो पहिरियां कंहिं चयो त न दज्जाल पहिरियां पर इन में इख़्तिलाफ़ु घणो आहे ऐं असां कहिड़ी बि अलामतुनि मां अलाह असांखे बसि इहो मक़सदु आहे त असांखे अलाह साईं बचाए इन मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त वॾे में वॾो फितनो मुंहिंजे उम्मत ते ॾिसो न असीं हिन मौज़ू ते छो था ॻाल्हायूं अलाह साईं असांखे तव्हांखे सभु उम्मत मुहम्मद खे बचाए नंढनि वॾनि खे ईअं फ़िरक़नि में आहिनि छा बि आहिनि पर अलाह साईं इन फितने मां वॾे में बचाए छो जो नबी करीम सॼी उम्मत ते यानी
ताक़ीद कयो त इन शइ खां बचिजो। छा आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे हिकिड़ी عن عمران بن حسين أن النبي صلى الله عليه وسلم चयो त ما بين خلق آدم إلى قيام الساعة नबी करीम फरमाए थो आदम खां वठी क़यामत ताईं वॾे में वॾो फितनो दज्जाल जो आहे। अकबर मिन दज्जाल इहा रिवायत जेकी आहे इहा आहे सही मुस्लिम में। ठीकु आहे, इन में सही मुस्लिम में नबी करीम चए थो त आदम खां वठी क़यामत ताईं वॾे में वॾो मुंहिंजी उम्मत ते फितनो जंहिंमां मां टिजां थो अकबर लईस अकबर मिन दज्जाल। इहो ॾिसो केॾो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे यानी सम्झाए थो त टिजो ऐं इन जो एहतियात कयो। ॿी इब्न उमर जी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में छा थो चए ॾिसो त इहा हदीस जेकी आहे बुखारी में आहे। ॾिसो हदीसूं सभु इन में सही बि थियूं अचनि त इहो छा थो चए इब्न उमर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे में पहिरियां अलाह जी सना कई, अलाह जी तारीफ़ कई बिमा हुआ अहलु सुम ज़कर दज्जाल। उन खां पोइ दज्जाल खे दज्जाल जो ज़िक्र कई त नबी करीम छा चयो इन्नी लउंज़िरुकुमूहु वमा मिन नबिय्यिन इल्ला अंज़र क़ौमहु। चए हर नबी मूंखां अॻु ईंदो हो पंहिंजे क़ौम खे दज्जाल खां ॾियारींदो हो, पर मां सभिनि खां वधीक तव्हांखे ॿुधाए थो वञा उन जो अलामतूं उन जूं निशानियूं त तव्हां एहतियात कयो। उन जूं निशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं अक़ूलु लकुम फ़ी क़ौलन ला यक़ुल लम यक़ुलहु नबियुन क़ौमु। ॿियनि नबियुनि अहिड़ियूं अलामतूं उन जूं ज़ाहिर न कयूं। मां तव्हांखे सिधो सो ॿुधाए चवंदो इन्नहु अअवर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो काणो अथव हिकिड़ी अखि खाबी न अथसि या अखि ॿाहिरि निकितल अथसि जीअं अंगूर निकितल हूंदो आहे। व इन्नल्लाह लैस बिअअवर। इहो बि सही बुखारी जी रिवायत आहे त तव्हां पक कयो त इहो पाण हू चवंदो आहे आख़िरी में त मां अलाह ऐं अलाह तव्हांजो काणो न आहे। इहा हदीस सही बुखारी में आहे। ॿी हदीस नवास बिन समान रज़ियल्लाहु अन्हु अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल गैर दज्जाल अख़वफ़नी अलैकुम। नबी करीम फरमाए थो मां तव्हां पंहिंजे मां नबी करीम चए थो मां पंहिंजे उम्मत ते वधि में वधि दज्जाल खां थो टिजां, इन खां मां ॿी शइ ते घटि थो टिजां। ईअं ख़ुर्ज अना फ़ीकुम जे हींअर निकिरे मां आहियां फ़अना हजीजुकुम दून। जे हींअर निकिरे त मां उनखे पाण ई मुंहुं ॾींदुसि, तव्हांखे ख़ौफ़ न थिए। जे निकिरे मां वलस्तु फ़ीकुम फ़अमरुन हजीजु नफ़्से। नबी करीम फरमाए थो जे निकिरे मां न आहियां तव्हांजे विच में त हर को पंहिंजी जान बचाए उन मां वल्लाहु ख़लीफ़ती अला कुल्लि मुस्लिम। इहो सही मुस्लिम जी रिवायत आहे। नबी करीम चए थो जे मां न आहियां तव्हां में त पोइ चए थो त सभु को पंहिंजी पाण जान बचाए। वल्लाहु ख़लीफ़ती अलाह जेको आहे मुंहिंजो ख़लीफ़ो आहे मुंहिंजी उम्मत ते, छो जो मुंहिंजी उम्मत खे उन फितने खां बचाए। इन मां इहे बि हदीसूं जेके अचनि थियूं हदीस नाफ़िअ बिन उतबान बिन अबी वक़ास अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल तग़ज़ून जज़ीरतल अरब। चए थो त मूंखां पोइ हीअ जज़ीरतल अरब जी जिहाद ते फ़तह थींदी फ़यफ़्तहु अल्लाहु अलैकुम थुम तग़ज़ून फ़ारिस। उन खां पोइ ईरान खे फ़तह कंदो अलाह साईं फ़तह कंदो। थुम तग़ज़ून रूम यानी अंग्रेज़ फ़यफ़्तहु अल्लाहु अलैकुम थुम तग़ज़ून दज्जाल फ़यफ़्तहु अल्लाहु अलैकुम। चए अंग्रेज़नि खां पोइ तव्हांजी लड़ाई दज्जाल सां थींदी ऐं तव्हांखे अलाह साईं कामयाबु करे छॾींदो। इन में हदीस अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इमरान बैतुल मक़दिस ख़राब यथरिब। चए थो बैतुल मक़दिस जे फ़तह थी वई ऐं कामयाबु थी वई ऐं उन में आबादी सही थी वई त पोइ मुंहिंजो मदीनो ख़राबु थी वेंदो। ख़ुरूज मलहमा जंगूं थींदियूं ॾाढियूं। ख़ुरूज मलहमा क़ुस्तंतीनिया यानी तुर्किया तुर्किया जो पहिरियां नालो हो। चए थो इहो बि वरी बि फ़तह थींदो ऐं उते तव्हां फ़तह कंदो पहुचंदो त पोइ तव्हांखे सॾु थींदो त पोयां तव्हांजे दज्जाल निकितो आहे। ऐं नबी करीम इन खां अॻु ॿुधाए थो त चए थो त दज्जाल न निकिरंदो जेसिताईं जिथे किथे जंगियूं शुरू थींदियूं मुस्लमान ऐं काफ़िरनि जे न त मुस्लमान ऐं नसारा ऐं ईसाइनि जे इहे जंगियूं शुरू थींदियूं ऐं अलाह ताला मुस्लमाननि खे जिथे किथे कामयाबु करे छॾींदो इनशा अल्लाह। इन में हदीसूं तमामु घणी थियूं अचनि। हिकिड़ी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ां चए थो त क़ाल सतुसालिहून रूम अंग्रेज़नि सां तव्हां सुलह कंदो सुलह पको हूंदो फ़तग़ज़ून अंतुम वहुम अदुव्वुम मिन वराइकुम। चए थो त तव्हां ईसाई ऐं यहूदी उन्हनि जे विच में ॿियो दुश्मन हिकिड़ो हूंदो उन सां तव्हां विढ़ंदो पोइ तव्हां कामयाबु थी वेंदो वतग़नमून खटे वेंदो त उन खां पोइ हिकिड़ो माण्हू तुम तुरजऊन हथ तंज़िलू बिमर्जिदा
मर्ज दी थलूल हिकिड़ो यानी जॻह जबल जे मथां पोइ उन खां पोइ हिकिड़ो फ़यरफ़ा रजुल मिन अहल नसरानी सलीब पोइ उते हिकिड़ो ईसाई पंहिंजो झंडो मथे करे उन जबल जे मथां रखंदो फ़यक़ूल ग़लब सलीब चए थो त ईसाई खटे आहे फ़यग़्ज़ब रजुल मिनल मुस्लिमीन नबी करीम चए थो हिकिड़ो मुस्लमान कावड़ थींदी असां हिननि सां गॾु वरी ही पाण थो चए असीं खटियो फ़यदुक़ हो फ़इन चए थो उनखे पोइ उते किराईंदो फ़इंद ज़ालिक तग़दुरु अर्रूम पोइ उन खां पोइ त अंग्रेज़ सभु गॾु थी वरी मुस्लमाननि सां विढ़ंदा इन मां असांखे ज़ाहिर थिए थो त असांजा दुश्मन ईसाई ऐं यहूदी गॾु थी मुस्लमाननि सां हिकिड़ो टियों दुश्मन आहे उहो ज़ाहिर थींदो केरु आहे अलाहु आलम हीअं अॼोका उलमा चवनि था त इहे राफ़ज़ी आहिनि जेके शिया हींअर सॾाइनि था थी सघे इहे हुजनि त इन्हनि खे ख़तमु करे पोइ ईसाई ऐं यहूदी गॾु थी वरी पोइ मुस्लमाननि सां विढ़ंदा हाणे इहा रिवायत आहे मुस्लिम में ऐं हदीस सही आहे बिल्कुलु इन मां ॿी बि हदीस हिकिड़ी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हदीस अबू हुरैरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ला तक़ूमु अस्साअ क़यामत न थींदी हत्ता यंज़िलु रूम बिल अअमाक़ बिदाबिक़ हिकिड़ो ॻोठु आहे सूरिया जे ऐं फ़लस्तीन जे विच में चए थो त उते यानी जंग थींदी ऐं तक़ूमु अस्साअ हत्ता यंज़िलु रूम अंग्रेज़ उते पहुचंदा फ़यख़्रुज लहू जैशुम मिनल मदीना उन्हनि जे लाइ हिकिड़ी फ़ौज मोमिननि जी मदीने मां निकिरंदी मिन ख़ियार अहलिल अर्द मोमिन हूंदा ऐं पक्का मोमिन हूंदा जेके सॼी दुनिया में बहितर हूंदा फ़इदा तसाफ़ अमाम बाद क़ालत रूम जे सभु गॾु थी मुस्लमान हिकिड़ी सफ़ में बीठा त अंग्रेज़ चवंदा खलू बैनना बैन लदीन सबू मिना अंग्रेज़ चवंदा त हाणे तव्हां परे थियो मदीने वारा असांखे जेके जेके आहिनि असांजा दुश्मन ॿिया जेके ओॾां जा हूंदा शाम जा असांखे उन्हनि सां विढ़णु ॾियो हिते मदीने वारनि मदीना छा चवंदा ला वल्लाह ही मुस्लमान आहिनि हिननि मुस्लमाननि खे असीं हिमायत कंदासीं फ़यक़ूल मुस्लिम ला वल्लाह ला नुख़ली बैनकुम व बैन इख़वानिना फ़युक़ातिलूनहुम फ़यहज़मु अथुलुथ नबी करीम चए थो उन्हनि मां टियों हिसो जेको आहे उन्हनि जो मुस्लमाननि जो जेको फ़ौज हूंदी हटी वेंदी या पोइते थी वेंदा नबी करीम चए थो उन्हनि ते अलाह साईं तौबा कॾहिं न कंदो छो जो जंग शुरू थी पोइ हिते हटी आहे वयुक़्तलु सुलुस ऐं टियों हिसो हुन मुस्लमाननि जो उहे शहीद थींदा मुस्लमान त नबी करीम चए थो ज़ालिक अफ़ज़लु शुहदा इंदल्लाह उहे बहितर शुहदा अलाह वटि उहे हूंदा वयफ़्तहु लिसुलुस नबी करीम चए थो उन्हनि मां जेके टियों हिसो उहो खटींदा इहा बि हदीस सही आहे हिते नबी करीम फरमाए थो त जेॾीमहिल तुर्किया खे इफ़्तिताह मुस्लमान वरी फ़तह कंदा इन जो मक़सदु आहे हींअर तुर्किया मुस्लमान खसिजी वेंदी वरी पोइ कंहिं दुश्मननि जे हथ में अची वेंदी नबी करीम चए थो त उन खे जेॾीमहिल मुस्लमान फ़यफ़्तहून क़ुस्तांतीनिया बैनहुम हुम यक़्तसिमून अलग़नाइम क़द अल्लक़ू सियूफ़हुम बिज़्ज़ैतून नबी करीम चए थो जेॾीमहिल तव्हांखे तुर्किया फ़तह थींदी ऐं पंहिंजी तरारुनि खे रखियुनि वणनि में टंगे छॾनि इन जो मक़सदु आहे त इहा जंग थींदी जॾहिं हथियार वथियार ई ख़तमु थी वेंदा वरी माण्हू जंग तरारुनि ॾे घोड़नि ते मोटंदा त नबी करीम क़द अल्लक़ू सियूफ़हुम बिज़्ज़ैतून ज़ैतून जे वणनि में पंहिंजूं तरारूं टंगे छॾींदा इदा साह फ़ीहुम शैतान उते शैतान वॾी दाह कंदो हिनल मसीह क़द ख़लफ़कुम फ़ी अहलीकुम हिते शैतान मोमिननि मुजाहिदनि खे वॾे आवाज़ सां दाह करे ॿुधाईंदो त तव्हां हिते ख़ुशियूं था कयो फ़तह जूं ऐं तव्हांजे पोयां मुल्कनि में तव्हांजे अहल औलाद में दज्जाल निकितो आहे छो जो उन्हनि खे हिकिड़ो ड्रिजारे मुजाहिदनि खे ऐं युरीद इफ़्ज़ाअहुम उहा तख़वीफ़हुम त ड्रिजनि ऐं एॾो ख़ुशि न थियनि छो जो कहिड़ी बि मोमिन जे लाइ ख़ुशी हिकिड़ी शैतान जे लाइ ॾुखु आहे फ़यख़्रुजून उते नबी करीम चए थो जल्दी हू पंहिंजो सभु शइ छॾे ऐं मोटंदा त पंहिंजे ॻोठनि सभु को पंहिंजे शहर ॾे ॾिसे त छा आहे छा थो थिए उते वज़ालिक बातिल नबी करीम फरमाए थो त उहो कूड़ है इन शैतान माण्हुनि खे ड्रिजारी धार थी वञनि फ़इज़ा जाउ लिशाम ख़रज त पोइ जेके शैतान भॼी वेंदो मुस्लमान सभु को हटी वेंदो जिहाद तां त पोइ टाइम थींदो दज्जाल जो निकिरणु इहा हदीस आहे सहीह मुस्लिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अबी उमाम अल-बाहिली रज़ियल्लाहु अन्हु इहो हदीस नबी करीम जी वॾी आहे ऐं जल्दी करे ॿुधायांव थो त नबी करीम फरमाए थो त क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन क़ब्ल ख़ुरूज दज्जाल थलाथ सनवात दज्जाल जे निकिरण खां अॻु में 3 साल ॾाढा ॾुखिया हूंदा शदीद मींहुं न वसंदो शदीद युसाबु नस फीह बिलजूअ शदीद बुख ते माण्हू हूंदा ऐं यअमुरु अल्लाह तआला समा 3 सालनि खां पोइ
3 सालनि खां पोइ इहे जेके साल ॾाढा ॾुखिया हूंदा त नबी करीम चए थो त पहिरें साल छा थींदो, बारिश तमामु घटि थी वेंदी, पोइ उन खां पोइ वरी अलाह से हुकुम कंदो त ज़मीन जा वण न निकिरंदा, या अमूर समा फी सनत थानी फतहबिस सुलुस मतरिहा, टियों हिसो आख़िरी मींहुं जेको मींहुं थोरो बि वसंदो उहो बि बसि थी वेंदो, उन खां पोइ वण बि सुकी वेंदा, खूह बि सुकी वेंदा, उन खां पोइ माण्हू ॾाढो ॾुखियो थींदा, छो जो हिकिड़ो फुड़ो बि आसमान मां वसंदो न, ऐं वण बि सुकी वेंदा, कहिड़ा सावा वण न ॾिसणु ईंदा, तल हलकत इला माशा अल्लाह, के वण सिर्फ़ु जेके वॾा वॾा बचंदा। ऐं नबी करीम फरमाए थो त इहो उन टाइम में इंसान ज़िक्र में टाइम गुज़ारे, इहो आहे हदीस इब्न माजा उहो मुस्नद में। पर हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस में ॿुधाए थो त इदा यानी दज्जाल, नबी करीम हदीस बिल्कुलु ॿुधायूं पहिरियां त ला यख़रुजु दज्जाल हत्ता युज़हल, चए थो नबी करीम दज्जाल न निकिरंदो हत्ता युज़हल अन्नास अन ज़िक्रिही व हत्ता तत्रुकल अइम्मा ज़िक्रुहु अलल मनाबिर, जेसिताईं ख़ुतबा ऐं उलमा ऐं वाइज़ करण वारा जेसिताईं उन जूं ॻाल्हियूं कंदा पिया त उहो न निकिरंदो, पर जे उन्हनि छॾे ॾिनो, इहा रिवायत अहमद हदीस सही आहे। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿुधाए थो त मां तव्हांखे उनजी सिफ़त ॿुधायां थो, क़सीरुन अफ़हज, यानी टंगूं हुन जूं सिधियूं न आहिनि, थोरियूं टेॾियूं अथव, ऐं टंगूं हिक ॿिए खां परे हूंदसि। हाणे इहा सिफ़त नबी करीम ॿुधाए थो। अजाद, अजाद नबी करीम चए थो त इन जा वार जेके आहिनि नरम न हूंदा, खहरा वार हूंदसि। उन खां पोइ जफ़ान शार कथी, वार तमामु घाटा हूंदसि। मतमूस अलैन कल इनबा, चए थो नबी करीम उन जो अखि जीअं न अंगूर जी ॿाहिरि निकितल अंगूर ॾिसण में अचेव, बिल्कुलु ईअं ॾिसंदो। आवर अलैन अल युसरा, काणो खाॿे हथ अखि खां हूंदो। हजीनुन अबियत, सफ़ा अछो हूंदो, हजान अछो भूरो हूंदो, यानी अजलल जबहा वासिअल जबहा, अॻियों जेको जिते सजदो असीं इंसान कंदो आहे जबहा, इहो वेकिरो हूंदुसि, ऐं उहो वेकिरी जॻह हूंदी, यानी अखियुनि खां मथां जेकी इहो इंसान जे मथे में आहे, इहो जिते सजदो कंदा आहियूं त इहो वेकिरो हूंदुसि। मकतूब बैन ऐनैहि क़ाफ रा, 3 अखर लिखियल हूंदा, हर मोमिन उहो पढ़ी सघंदो। उन अखर कहिड़ा आहिनि, क़ाफ फे रा, काफ़िर, यानी हर मोमिन नबी करीम चए थो उहो पढ़ी सघंदो। वाक़ीमुल ला यूलद, नबी करीम फरमाए थो त इहो बे औलाद हूंदो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जान जो वॾो हूंदो, कद जो नंढड़ो हूंदो, जिस्म वॾो हूंदुसि, अज़ीम रास, मथो वॾो हूंदुसि, 2 अखियुनि में ऐब अथसि, हिकिड़ी अखि साॼे जेके अंगूर ॿाहिरि अथसि निकितल, खाॿी खां काणो अथव, हा, ऐं वार जे खहरा हूंदसि, हदीसनि में अचे थो, इहो मां तव्हांखे जल्दी तफ़सीर करे ॿुधाईंदो। अबियदुल बशर, यानी सफ़ा भूरो हूंदो, अछो हूंदो, ऐं टंगूं जेके सिधियूं न हूंदसि, ऐं टंगुनि जे विच में जेको मांस थींदो आहे उहो तमामु घणो हूंदुसि, मांस यानी टंगुनि जो रानुनि जो वॾियूं हूंदसि। हाणे हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि खे ॿुधाए थो, तबनि इहे नबी करीम हिकु टाइम में ॻाल्हियूं न ॿुधायूं, नबी करीम काफ़ी टाइम में 10 सालनि में हदीस नबी करीम जूं सहाबियुनि लिखंदा वञा। हाणे हदीस अबू बकर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, क़ाल इन्न दज्जाल यख़रुजु मिन अर्दिन बिल मशरिक़, ओभर पासे ज़मीन आहे उन मां दज्जाल निकिरंदो। हाणे नबी करीम उन जो ओभर पासे त मदीने खां ओभर पासे काफ़ी शहर थी था वञनि, पाकिस्तान अची थो वञे, इंडिया, दुबई, इहे सभु मुल्क अचनि था, ईरान। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ओभर पासे निकिरंदो। साहबिन चयसि या रसूल अल्लाह किथे? चईं लहा बिल मशरिक़ युक़ालु लहा खुरासान, मदीना इहा जेको खुरासान जो शहर आहे उतां निकिरंदो, हींअर ईरान में अंदरि आहे इहो शहर। यतबअहु अक़वामुन कअन्न वजूहुहुम मिजानुल मुतरक़ा, नबी करीम फरमाए थो उतां हिन जेको खुरासान मां जेके ईरान मां निकिरंदा उहे माण्हू उन जे इंतज़ार में हूंदा, ऐं उहे निकिरंदा, ऐं उहे सोन पाए ऐं निकिरंदा। हाणे इहा जेकी हदीस आहे इहा रवा अहमद तिरमिदी व सहाहुल अलबानी फ़ी सहीह, तिरमिदी वटि हदीस आहे ऐं हदीस सही आहे। ॿी हदीस में अचे थो त नबी करीम जे अन नवास बिन समआन रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अन दज्जाल इन्नहु ख़ारिजुन खुल्लतुम बैन शाम वल इराक़, शाम ऐं इराक़ जे विच में वेझो,
वेझो, खुल्ला यानी वेझो, खुल्ला यानी वेझो, उतां निकिरंदो ऐं इहो शहर ईरान में हूंदो आहे। इन मां वॾी हदीस जेकी अचे थी उन जी सिफ़त ॿुधाईंदो, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े सहाबियुनि खे सभिनि खे गॾु कयो ऐं सहाबियुनि खां चई त ख़बर अथव मां तव्हांखे छाजे लाइ गॾु कयो आहे, ऐं चयूं त तव्हां वेहो, त इन्नी लम अजमाअकुम क़ालू लिम जमाअतकुम, हुननि चयो रसूलल्लाह ख़ैरु हूंदो इंशा अल्लाह। त नबी करीम चयो त मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाइणु चाहियां थो। अन तमीम अदारी, हिकिड़ो सहाबी हो, पहिरियां ईसाई हो, पोइ मुस्लमान थियो। तमीम अदारी कंहिं सफ़र में वियो हो। तमीम अदारी सफ़र खां मोटियो घणे टाइम खां पोइ मदीने, पोइ नबी करीम खे वॾी ॻाल्हि ॿुधाई त मां छो देरि कई सफ़र में। हाणे उहो पंहिंजी रिवायत सॼी तमीम अदारी ॿुधाए थो सहाबियुनि खे त मां ऐं 3 माण्हू तिजारत जे लाइ निकितासीं समुंड में। त पोइ उहो असां समुंड में जेके यमन खां वठी निकितासीं समुंड लाच नंढी में, त चई नबी करीम फरमायो थो कुन थो अना व सलात मिन रिजाल लख़्म जुदाम, इहे ॿ ज़ातियूं ॿियूं बि उन्हनि मां हुयूं, उन समुंड में निकिता। पोइ असांखे असांखे समुंड असांखे घुमाए असांखे अहिड़ी हिकिड़े जज़ीरा ते पहुचायो, जो हिकिड़ो हुन जज़ीरे ते असीं वञी बीठासीं। त उते जंहिं लथासीं जज़ीरे ॾिसूं हिते माण्हू आहिनि या न, त उते हिकिड़ो जानवर ॾिठोसीं, वार तमामु घणा हुजनिसि। उहो तमीम दारी चए थो कसीर शाह अलाए दुबरो मां क़ुबिल हो मिन दुबर, असांखे इहा ख़बर कान मुंहुं केॾां अथसि इन जानवर जो, मां क़िबिल हो अला दुबर मिन कथरत शार, एॾा वार हुजनि। फ़क़ालू वईलकी, उन्हनि सां माण्हुनि चयो सभिनि त सहाबी ऐं अबू तमीम दारी त छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे? त हुन चयो अन जसास आहे, जानवर ऐं ॻाल्हायो चई मां जसास आहे। त सहाबिन चयो अमद जसास आहे। त चई त हुन चवनि त अचो हेॾे हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ी देर में पूरियल आहे, हिकिड़ो खॾो जीअं चइजे, देर इबादत जी जॻह थींदी आहे हिकिड़ी, जंहिंखे यानी इबादत जी जॻह ख़ासि हूंदी आहे ग़ैर मुस्लमाननि जे लाइ। त उते उहो जसास उनखे जानवर जेको त उन सहाबिन खे वठी वियो। त उते तमीम दारी चयो त उते असीं बीठासीं अंदरि, त उते ॾाढो डिॼी वियासीं अंदरि। उते तमीम दारी चए असांखे डपु थियो त हीउ शैतान आहे अलाए छा। त अंदरि असांखे वठी देरि में अंदरि जो वियोसीं, त असां उते वॾो हिकिड़ो इंसानु ॾिठो, जान जो यानी थुल्हो हुजे सफ़ा, ऐं उहो ॿधल हुजे, ॾाढो ॿधल हुजे, हथनि पेरनि खां वेंदे गोॾनि ताईं, इला काबई बिल हदीद, लोह सां ॿधल हुजे। त असां उनखे चयो त वई लख मां अंत, छा आहीं तूं? त हुन चयो, हुन ॻाल्हाइणु शुरू क़ाल क़दर तुम अला ख़बरी, तव्हांखे ख़बर पइजी वई मुंहिंजी, यानी जिथे मां आहियां ॿधल उते तव्हां पहुची विया हो। फ़अख़बिरूनी मां अंतुम, उन पुछनि त तव्हां छा आहियो? क़ालू नहनु उनासुम मिनल अरब, असीं अरब ऐं असीं समुंड में लाच में निकितासीं। त पोइ असांखे समुंड खणी हिन जज़ीरे ते अचे असांखे उछलायो आहे। फलाअब बिनल मौज शहरन, महीनो असां हिन समुंड में रोली हिन जज़ीरे ते अची पहुता आहियूं। पोइ असां हिन जानवर जेको असांखे तव्हां ॾे वठी आयो इला दाब ते हल कसीरत शार, उन दाब जेको तोॾे वठी आया। त सहाबिन चयो असीं हिन जानवर खां पुछो त तूं छा आहीं? चई मां आहियां जसास आहे। पोइ उहो जसास वरी असांखे तोॾे वठी आया, तूं छा आहीं? उन सहाबी उन्हनि खां पुछनि था त असां तोखां डिॼी विया आहियूं, तूं को शैतान आहीं या छा? उन जवाबु हाणे छा ॾिनो? उन माण्हू जेको सॼे जंजीरुनि सां ॿधल हुजे, उन्हनि चयुनि त तव्हां ॿुधायो हल युथमिरु नख़लु बेसान, चई फलाणे शहर जे हिकिड़े बेसान जो उर्दुन में हिकिड़ो शहरु आहे, चई त उन जा खजूं जेके आहिनि उहे हींअर अञा डोॾा झलनि थियूं या न? त कुल न ई शअनुहा तस्तख़ीर, छो थो पुछी उन मुल्क जा? चई असअलुकुम अन नख़लिहा व समरिहा, छा उन्हनि जा वण, उन्हनि जी खजूं जेके आहिनि उन में थिए थो मेवो थिए थो या न? त सभिनि साहिब चयो कुल न लहो नाम, हा उन में थियनि था। त उन चयो त ऐं क़ाल अमा इन्नहु यूशिकु अल्ला तुस्मिर, चई ॼाण उहे वण सुकी वेंदा ऐं न झलींदा, फ्रूट यानी। त वरी पुछे न त अख़बिरूनी अन बुहैरत तबरिया, हिकिड़ो नंढिड़ो दरिया आहे शाम में ऐं उर्दुन में जे विच में, बुहैरत तबरिया। उन्हनि साहिबिन चयो अई शअनिहा तस्तख़ीर, चई छा थो पुछी उन जा? क़ाल हल फ़ीहा मां, चई हुन में पाणी आहे? त हुननि चयो हा हिन में पाणी त तमामु जाम आहे। त उन चयो न अमा इन मां उहा यूशिकु अन यज़हब, ॼाण इहो पाणी सुकंदो वेंदो। त उन वरी पुछनि त अख़बिरूनी अन आइन ज़ग़रा,
त उते हुननि वरी पुछनि त ख़बरूनी आन आइन ज़ग़रा, हिकिड़ी चश्मो आहे शाम में, उहो बि त उन में पाणी आहे? हुन साहिबनि पुछियो, चयो त छा थो उन जो पुछी? चई हा, उन में पाणी आहे या न, उन में पाणी मां माण्हू पोखनि था या न? साहिबनि चयो हा, उन में पाणी जाम आहे ऐं उन में माण्हू हर शइ पोखनि था। उते वरी हुन दज्जाल पुछियो अख़बरूनी आन नबी अल उम्मी मा फ़अल, आख़िरी ज़माने जो जेको नबी आहे अणपढ़ियल, उहो निकितो आहे या न? त उन साहिबनि चयो त क़द ख़रज मिन मक्का व नज़ल यथरिब, मके मां निकिरी हाणे मदीने में आहे। क़ाल अक़ातलहु अल अरब, अरब उन सां विढ़िया? क़ुलना नअम, उन सां ॾाढो विढ़िया अरब। क़ाल कैफ़ सनअ बिहिम, चई छा कयो उन नबी? उन साहिबनि चयो त क़द ज़हर अला मन यलीहि मिन अरब, जेके ओसे पासे अरब हाणे सभु उनखे मञनि था। क़ाल लहुम क़द कान ज़ालिक, चयो हाणे उहो शइ थी वई आहे? क़ुलना नअम। क़ाल इम्मा ज़ालिक लहुम अन युतीउहु वन्नी मुख़बिरुकुम, चई इहो सही आहे, मूंखे हिन शइ जी ख़बर आहे, पर हाणे मां ॿुधायांव थो त मां छा आहियां। हुननि ॿुधायो सिधो न त इन्नी अनल मसीह, मां आहियां मसीह दज्जाल, जेको मूंखे हाणे टाइम वेझो थियो आहे त मां हिन सॼी दुनिया खे धोई गॾु करे 40 ॾींहंनि जे अंदरि, मके ऐं मदीने में न, बाक़ी ॿिया सभई हाणे पाण थो ॿुधाए त सभिनि में इहे 2 शहर जेके मूं ते हराम आहिनि, इन्हनि में मां न अची सघंदुसि, बाक़ी सॼी दुनिया में 40 ॾींहंनि जे अंदरि मूंखे इजाज़त मिलंदी त मां हर मुल्क जे हर हिकिड़े माण्हू सां मिलंदुसि। ऐं मके मदीने जे दरवाज़नि ते मलाइक बीठा हूंदा तरारो, मूंखे उन खां अचण खां झलींदा। हाणे इहो पाण थो ॿुधाए, ऐं मदीने जे घिटियुनि में बि न अचणु ॾींदा मूंखे, मिनहा मलाइकत यहरुसूनहा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खे चयो त जेके बि मां तव्हांखे दज्जाल जे बारे में ॿुधायो, हाणे हीउ जेको तमीम दारी आयो अथव हिन सफ़र खां, हाणे इन जूं हदीस ऐं असां मूं जेके ॻाल्हि कयूं सभु मुवाफ़िक़ अथव, हिकिड़ी शइ इन्हनि में यानी का बि मट न आहे। ऐं उलमा चवंदा त इहो जज़ीरे में जंहिंमें निकिता हुआ सहाबी, इहे यमन खां निकिता हुआ मशरिक़ जे पासे, यानी ईरान, पाकिस्तान, इंडिया, इन जे पासे हिकु जज़ीरो आहे जंहिंमें इहो जेको वाक़ियो ॾिसी आहे दज्जाल फाथल हो। हाणे इहा हदीस सहीह मुस्लिम, इहा सहीह मुस्लिम में इहे रिवायतूं अची वेंदियूं वञनि। हिन में इंशा अल्लाह वरी ॿिए इंशा अल्लाह हल्का में तमामु घणी थी त इंशा अल्लाह ॿिए हल्के में तव्हांखे वधीक तफ़सील दज्जाल जी ॿुधाईंदासीं, छो जो तमामु हदीसूं घणी थियूं अचनि दज्जाल जे बारे में। अल्लाह साईं असांखे तव्हांखे इन वॾे शैतान मां बचाए ऐं असांखे इल्मु शरई ॾिए ऐं तौफ़ीक़ ॾिए त उन इल्म ते असीं अमल कयूं, ऐं इहो सिर्फ़ु अमल इहो बि न कयूं पाण, ऐं अॻियनि खे बि सम्झायूं, नंढनि वॾनि खे, छो जो असांजा अहल औलाद बि अॻिते इन शइ जो यानी संभाल कनि, त असां न हुजूं दुनिया त असांजो औलाद जेको उहो त बचे इन मुसीबतुनि मां। अल्लाहु आलमु बिस्सवाब, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।